नासिर मिठी में صحافي برادري ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि صحافي JR जुणेजो जे भाउ गुल हसन जे मौत वारे वाक़े ऐं ग़फ़लत कंदड़ डॉक्टर ऐं सिविल सर्जन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था आबिद अली लोंगाणी जी हीअ रिपोर्ट। صحافي JR जुणेजे जे भाउ गुल हसन जुणेजे जो डॉक्टर ऐं सिविल सर्जन जी ग़फ़लत ऐं लापरवाही सबबि थियल मौत ऐं صحافي मथां पुलिस घुराए FIR जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ चलहयार जे صحافियुनि STP थरपारकर सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि पारां रैली करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते صحافियुनि सिविल सोसाइटी ऐं शहरी इताद जे अॻुवाननि मेहरान TV सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ुल्म थियो आहे उनजे लाइ को एक्शन थिए उहो बि न थियो आहे। इहो बि हिकिड़ो मज़मत लाइक़ अमल आहे। जेकॾहिं उहे असांजी वारसी न कंदा त असांजी वारसी केरु कंदो। असीं चाहियूं था, असांजो मुतालबो आहे त गुल मुनीर विस्तड़े खे फौरन हटायो वञे ऐं बाक़ी जेको हिननि जी दादागिरी आहे, जेके ड्यूटी डॉक्टर हुआ उन वक़्तु उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। तो इन सॼे वाक़े जी सिंध तरक़ी पसंद पार्टी मज़म्मत करे थी ऐं असीं हुकूमत ऐं आला इदारनि खां मुतालबो था करियूं त ही कातिल जलाद गुल मुनीर विस्तड़ो जेको MSI सिविल अस्पताल विछी जो इनखे बरतरफ़ करे इन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। खे फौरी तौर हटायो वञे ऐं गुल जुणेजे जे मौत जे ज़िम्मेवार डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं डॉक्टरनि जे हार्डशिप अलाउंस ख़तमु करे उहा रक़म ग़रीब अवाम जे इलाज ते ख़र्च कई वञे ऐं गुल हसन जुणेजे जे खून सां इंसाफ़ कयो वञे। फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, मेहरान TV, चेलार।